अला रसूलिल करीम अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि समीइल अलीम मिनश शैतानिर लईनिर रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम या अय्युहल्लज़ीना आमनू कू अंफुसकुम व अहलीकुम नारा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खैरुकुम मन तअल्लमल कुरआन व अल्लमा वक़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा मररतुम बिरियादिल जन्नति फरतऊ मिन्हा क़ालू वमा रियादुल जन्नति या रसूलल्लाह क़ाल मजालिसुल इल्म औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद व अला अस्हाबि मुहम्मद व अला अज़वाजि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। मुझे मुसलमान भाइयों, इन वक्त में इंसान फितनन में मुब्तला है। हाँ इहो इंसान की बचे तहां असां ॾाढे ॾुखे वक्त में हली रहिया आहियूं। तॾहिं त पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तव्हां असांजे लाइ या पोइ ते ईंदड़ ॿियनि इंसाननि जे लाइ पाण फरमायो साहबा खे त तव्हां मुंहिंजा साहबी आहियो, उहे मुंहिंजा भाइर आहिनि। तव्हां सोबत वारा हो, उहे मुंहिंजा भाउ आहिनि। एॾो वॾो लफ़्ज़ प्यार वारो हिन करे त इहे माण्हू अहिड़े वक़्त में हूंदा जो इन्हनि जो दीन ते हलण ॾाढो तकलीफ़ वारो हूंदो। अब तवजो आहे आलिम सवारा वेठा आहिनि, न त मां त वाइस तफ़सील सां कयां, उलमा वेठा हूंदा आहिनि, पोइ थोरो कुझु लिहाज़ करिणो पवंदो आहे। थोड़ो हिन के चवां तो कुछ वरी मेज़बाननि जो लिहाज़ करिणो पवंदो आहे, साहिब दावत जो। अर्ज़ इहो आहे त इहो अहिड़ो वक़्तु अहिड़ो ज़मानो जो उन जे दीन ते हलण ॾाढो ॾुखियो हूंदो। इन करे उन जे लाइ फरमायो इहे मुंहिंजा भाउ आहिनि। हाणे इन्हनि खे तव्हां इन फितन मां पंहिंजे ईमान खे कीअं बचायूं, दीन खे कीअं बचायूं। अदा मुझे नंढड़े इल्म मुताबिक जेको थोरो जेको मूंखे ॼाण आहे तो उनमें ॿ शयूं आहिनि बस। हिक आहे त जंहिंखे क़ुरान जो सही इल्म आयो इहो हिन फितन खां बचंदो। त
तकरीबन तजर्बे सां विया आहे ॾिसूं बि पिया जेकॾहिं कंहिंखे इल्म रसख आहे घणनि फितरनि खां अलाह हुनखे बचायो आहे घणनि मुनाफ़िकनि खां निफ़ाक़नि खां अलाह हुनखे बचायो आहे अलाह जो क़ुर साम्हूं जेको मुंहिंजो तजुर्बो आहे या जेतिरो मां पढ़ियो आहे या पढ़ायो आहे सही इल्म क़ुर जो अचे दिलि में ऐं ॿी शइ इहा आहे त जेको वाक़ई सालेह बानो आहे उन सां तालुक़ में रहे ही जुदा ॻाल्हि आहे त सालेह बाने खे फितने जे वक़्त में ॻोल्हण बि ॾुखियो आहे घणो गौर कंदो त ॻाल्हि सम्झ में अची वेंदव ॾाढो ॾुखियो दौर आहे वरी हाणे सालेह बानो सां ॻोल्हे न जंहिंसां वरी सोबत करे न हाणे उनजी तायीन निशानदी फितने जे ज़माने में अञा ॾुखी आहे इन जे लाइ जेका ॻाल्हि कयां उहा दलील में हदीस मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरम हुज़ैफा सहाबी आहे साहिब सिर रसूलिल्लाह हुज़ूर जो राज़दान सहाबी हुज़ूर से राज़ जूं ॻाल्हियूं हज़रत हुज़ैफा था कंदा हुज़ैफा ॿुधिजांइ अहिड़ो वक़्तु ईंदई हुज़ैफा पोइ ते ईंदो ॿुधंदे त शिरक निकिरी वेंदई जे अॻ में हदीस ॿुधल न थी त तुक़बज़ुल अमानतु मिन क़ुलूबि बनी आदम हुज़ैफा इते अल अमानतु बेमानल ईमान है मुहद्दिसीन फरमाया तुक़बज़ुल अमानतु मिन क़ुलूबि बनी आदम ओ हुज़ैफा एड़ो ज़मानो ईंदो मानने जे दिलनि मां ईमान हलियो वेंदो मुस्तफ़ा जी हदीस लफ़्ज़ फयज़िल्लु असरुहा का असरिल वक़्ति बस ज़ाहिरी ज़बान में कलमो होंदो ज़ाहिर में मुसलमान होंदो पर अंदर में कलमो न होंदो अंदर में इस्लाम न होंदो अंदर में ईमान न होंदो जे बी हदीस में मुझे साईं फरमायो ला यबका मिनल इस्लाम इल्ला इस्मुहु वला यबका मिनल कुरआन इल्ला रस्मुहु व मसाजिदुहुम आमिरतुन वहिय खराब मिनल हुदा शर्रु मन तहत अदीम समाए उलमाउहुम मिनहुम तखरुजुल फितनतु व फीहिम ताऊद औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ हुज़ैफा एड़ो ज़मानो ईंदो तुक़बज़ुल अमानतु मिन क़ुलूबि बनी आदम इंसानन जे अंदरियां ईमान हलियो वेंदो ज़बान से चंदा मुसलमान ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह बस 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 यो ज़ाहिरी ज़बान से ये होंदो मुझे सही मिसाल ही समझायो अब ॾिसाओ करे को माण्हू कम कंदो थो त पोइ कम करे करे लिफ़ पंहिंजी वेंदी आहे हथ में लिफ़ समझो था अब पोइ ॿारियूं खल हूंदी आहे पर हीअं कर हीअं पट हीअं त अंदरां कुझु बि न निकिरंदो आहे ख़ाली ईअं बसि चढ़ो ईअं फरमो इहो माण्हू मुसलमान रहंदो ज़ाहिर में कलमो होंदो पर अंदर में ईमान न होंदो ओ हुज़ैफा एड़ो वक़्तु ईंदो हत्ता युक़ाल इन फी बनी फुलान रजुलन अमीना हत्ता के माण्हू हिक ॿिए खे ॾस ॾींदा यार फलाने कबीले में फलाने इलाइक़े में फलानी जगह में ॾाढो नेक बानो अमानतदार बानो युक़ाल इन फी बनी फुलान रजुलन अमीना माण्हू परे परे हिक ॿिए खां ॿुधाईंदो यार फलानी जगह ते ॾाढो नेक बानो हत्ता इज़ा जाअहु हत्ता युक़ाल मा अजलदु व मा अज़रफु माण्हू चवंदा ॾाढो सियाणो माण्हू आहे ॾाढो नेक माण्हू आहे ॾाढो सुठो माण्हू आहे फ़इज़ा जाअहु
जने ओ गोले गोले जने उन वट अची करे पहुंचदो ऐं उन्हीं जा हालात ॾिसो उन्हीं जो किरदार ॾिसो हता के उहो माण्हू अहिड़ो हूंदो मां कान फी क़ल्बिही हब्बतुम मिन खरदल मिन ईमान हालांकि उन्हीं जो इहो हाल होंदो के उन्हीं जे दिल में सिरे जे दाणे जेतिरो भी ईमान न होंदो माण्हू ॾस ॾींदा फलानी जगह ते ॾाढो नेक माण्हू मालूम तो त फितने जे ज़माने में हाणे जो सोबत करे नेक बानन सां अवल तो उन जी पूरी कोशिश करे न हिक तो कुरान जो इल्म सही हुजेस ऐं वाकई सही नेक बानन जी सोबत हुजेस पो समझी छॾे इहो माण्हू हिन फितने जे वक़्त खां बची सघे वरना ही फितने जो एड़ो वक्त जो भी हदीस में लफ्ज आया मुझे सही कर लफ्ज फरमाया ऐ मुसलमानों साहबा के मुझे सही फरमाया ओ मुसलमानों बादिरो बिल आमाल सालिहा बादिरो बिल आमाल सालिहा फतकून फितनो का किता इल्लैलिल मुज़लिम युस्बिहुर रजुल मुमिना व युमसी काफिरा व युमसी मुमिना व युस्बिहु काफिरा वयबी उद्दीन बेअरज़ मिन दुनिया औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे साईं फरमायो अमल करे वठो नेक साले अमल करे वठो एड़ो फितने जो ज़मानो ईंदव ताकि त इल्लैलिल मुज़लिम हिदायत जा रस्ता नजर न ईंदा ऊंदही ऊंदा होंदी बेदीनी जी ऊंदा होंदी जहालत जी ऊंदा होंदी काकी त इल्लैलिल मुज़लिम जिए ऊंदह रात हुजे कोई रस्तो नजर न अचे जन्नत जो रस्तो नजर न ईंदस हिदायत जो रस्तो नजर न ईंदस युस्बिहुर रजुल मुमिनन व युमसी काफिरा सुबह जो मोमिन ते शाम जो काफिर पान फरमायो एड़े वक्त का अचण का पेरा अमल सारे करे वठो इहो जो वक्त मुझे हुजूर फरमायो इहो ज़मानो इहो तो जो ता सावरो ज़मानो इनन में हाने ओ मानो बचंदो जेके कुरान जो इल्म हुजेस ऐं बे ओ जेके नेक बाना साले उनन सां इनजी पूरी मोहब्बत हुजे सच्ची मोहब्बत हुजे ऐं इहो इल्म कुरान जो अब इहो काथे ई जी वेठा न असांजा ई काथे मदरसन हाणे इन्हनि मदरसन में जेकॾहिं सही इल्म पढ़ी करे निकितो पर अल्लाह रहम करे ही तो एड़ो फितने जो वक्त आ जो अब यो फितने जो वक्त मदरसन में भी काहे पियो ये फितनो मस्जिदन में काहे पियो ना संज नमाज सही रही है ना संज मदरसन में इल्म सही रहो वने तो मन वने काडी तालिब उन जो मदरसन में हाल ही हुआ खोड़ बेचारा मता मुत नाराज थी वने तो सही तो मदरसन बोले सब शिकायत करे तो अब्बा फितने जो वक्त शिकायत करिया तू असा बस करे रहे आऊं उलमा असा जा बस करे रहे समझाए 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 तंग थी वाऊं ही जो असा जे मदरसन जे अंदर अब ही मोबाइल जे फितनो आयो इल्म हली वियो कुरान जी तालीम हली वई मस्जिद के अंदर मोबाइल अची वही मस्जिद इबादतूं हली वियो मां गाल न तो कया बाक़दे तहां जेके मोबाइल ॾिसो था मौलाना तकी साहब जो हाणे बयान आयो तो जेको पंहिंजे मदरसे बयान करे रहियो आहे हुन तो साफ़ लफ़्ज़ चयो आहिनि त एॾे क़िस्म मोबाइल इस्तेमाल करणु नाजाइज़
अल्लाह जी कुदरत सां इत्तेफाक सां दलील को उहो ॾिनई जेको मां केतिरे वक़्त खां वठी दलील ॾींदो आयो हुअमि सादा लफ़्ज़ मूं वरा चई जेका मां पंहिंजे मदरसे जे अंदरि बुखारी शरीफ़ जने दौरे हदीस जो इफ्तिताह कयो बुखारी शरीफ़ जी पहिरीं हदीस सां त उन वक़्त में जेका मां नसीह जा लफ़्ज़ चया तालिबनि खे त अब इन्हनि मोबाइलनि खां पाण खे बचायो ओ मुवहिदो निमाज़ियो तव्हांखे बि चवां थो इन खां पाण खे बचायो त मां उनखे दलील इहो ॾिनो हो त अदा खोड़ असांजा आलिम सुवारा सभु चवंदा आहिनि अदा हिन जा फ़ाइदा बि आहिनि हिन में ॾाढी तालीम ॾिसबी आहे किताब ॾिसबा आहिनि फतवाऊं ॾिसबियूं आहिनि अलाए छा न छा ॾिसबो आहे पोइ मां हिकिड़ो दलील पेश कंदुमि फ़िक़े जो उसूल अल्लाह जी कुदरत इत्तेफ़ाक ॾिसो उहो मां ॿुधो मौलाना तकी साहिब ॿियनि उहो ई दलील पेश कयो जेको मां पेश कंदुमि वो इहो आहे त असांजे मुफ़्तियुनि जो उसूल आहे त जॾहिं ॿ शयूं हुजनि हुन में तव्हांखे इहा नज़र अचे त हिन में फ़ाइदो बि आहे पर नुक़सान बि आहे जॾहिं ॿ शयूं नज़र अचनव यानी हिकु त उन में जल्बे मनफ़ात नफ़ो ॿियो दफ़े मज़रत नुक़सान खां बचण हिन में नुक़सान बि नज़र आयो नफ़ो बि नज़र आयो पूरी फ़ुक़हा जो उसूल आहे पूरे उलमा जो उसूल आहे त उन में नुक़सान का बचन की कोशिश करे नफे के छड़े जो जेका मां गाल कई मां तक सब वही दलील पेश ही उहो जका जेके मां नालो रखंदो दज्जाल जो आज उन्हीं के मतलब तकी सब चेवा इन जो नालो मोबाइल ना है मिसाइल नालो ये ईमान जले मिसाइल है मन जो ईमान तबाह कर राजी रहो नाराज रहो गाल सीधी आ जेतरो माके कुरान अचे तो मैं उतरी गाल ते करे सगांदो दुआ कयो मां इन करे चवां तो अल्लाह से असांजे मदरसनि के फितरन का बचाए अल्लाह से असांजे मस्जिदन के फितरन का बचाए मदरसा तो उहे शयूं तो मुसलमान हो इन जले दुआऊं गुरदा कयो उलमा जले दुआऊं गुरदा कयो जेके आलिम आहिनि ये मदरसा उहे थव जो हदीस ॿुधाया मुझे साईं फरमाया अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु काल काल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा मररतुम बिरियादिल जन्नति फरतऊ मिनहा कालू वमा रियाजुल जन्नति या रसूलल्लाह काल मजालिसुल इल्मी औ कमा काल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमा मुसलमानों दुनिया जे अंदर हिकड़ा जन्नत जा बाग थाव क्या फरमायो दुनिया जे अंदर एकड़ा जन्नत जा बाग था पान फरमा इज़ा मररतुम बिरियादिल जन्नति फरतऊ मिनहा जड़े उन्हनि बागन मां गुज़र थिएव तो उतां खाई पी करे वंजो ओए जन्नत जा बाग दुनिया में अथव सहाबा अर्ज़ कयो क़ालू वमा रियाजुल जन्नति या रसूल अल्लाह साईं दुनिया में उहे जन्नत जा केड़ा बाग हैं दुनिया में जन्नत जा बाग पान फरमा दुनिया में जन्नत जा बाग था पान फरमा मजालिसुल इल्मी जिथे कुरान जे इल्म वारी मजलिस पे हले एकड़ा कुरान जो इल्म पढ़ाए रहे आहिनि एकड़ा कुरान जो इल्म पढ़ी रहे आहिनि मजालिसुल इल्मी एकड़ा कुरान सिखी रहे आहिनि एकड़ा कुरान सिखारे रहे आहिनि उहा जगह जन्नत जो बाग थव गुज़र थे तो कुछ वक्त वेहो उहा जन्नत जो टुकड़ो समझो ओ इन्हनि मदरसनि में कुरान जो इल्म पढ़ायो तो वञे हिकड़ा पढ़ी रहिया आहिनि हिकड़ा कुरान पढ़ी रहिया आहिनि हिकड़ा कुरान पढ़ाए रहिया आहिनि मुझे हुजूर फरमायो एड़ी मजलिस इहो जन्नत जो बाग थव इन जन्नत जे बागन के मजबूत नहीं क्यों इन जले दुआऊं न घुरियो जन मदरसन जे करे तो असा बच्चा पियाऊं पंज नमाज़न में
दुआओ करो अल्लाह मदरसन के मस्जिदन के फितनन का बचाए, अल्लाह असांजे उलमा के फितनन का बचाए। उलमा न हूंदा त असांजो हाल छा थींदो? हाणे ॿुध तोखे ॿी हदीस ॿुधायां, तो असां चवंदा मोला मौलवी कहिड़े कम जा? तुंहिंजो डॉक्टर कम जो आहे, तुंहिंजो इंजीनियर उहो कम जो आहे, साइंसदान कम आहे, तोखे असांखे जहाज ठाहे ॾिनई न जंहिंमें असां चढ़ी घुमूं था, उहो कम जो आहे। आलिम कहिड़े कम जा आहिनि? मुझे हुजूर फरमायो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पान फरमो तो लुकमान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत कई। अबा लुकमान हकीम केतिरी वॾी शख्सियत आहे। अबा जंहिंजे नाले ते अल्लाह जे क़ुरान जी सूरत हुजे, जंहिंजे नाले ते हाणे मूंखे ॿुधायो इहा शख्सियत घटि आहे बा? जंहिंजी नसीहत क़ुरान में रुकू जा रुकू हुजनि, पर ही उहे नसीहत जा लफ़्ज़ आहिनि जेके लुकमान हकीम पंहिंजे पुट खे चया, पर हुजूर पंहिंजी ज़बान सां ॿुधाया त हाणे हदीस मुस्तफ़ा थी वियो। हाणे उन जी अहमियत अञा वधी वई। छो त लुकमान हकीम जा गुफ़्तगू उन खां उहे लफ़्ज़ जॾहिं मुंहिंजे मुस्तफ़ा जी ज़बान खां निकिता त हाणे उनजी शान अञा वधी वई। मुझे हुजूर फरमायो काल लुकमान लिब्निही, काल लुकमान लिब्निही या बुनैया अलैका मुजालसतुल उलमाए, अलैका मुजालसतुल उलमाए वस्तमी कलामल हिकमा इन्नल्लाह युहयिल क़ल्बल मय्यत बिनूरिल इल्मी कमा युहयिल्लाहुल अर्ज़ल मय्यत बिवाबिलिल मतरी औ कमा क़ालन नबियो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। लुकमान हकीम पंहिंजे पुट खे नसीहत करे रहियो आहे, ऐं मुंहिंजा पुट मुंहिंजी इन वसीयत खे यादि कजांइ, अलैका मुजालसतुल उलमाए, पुट उलमा जे मजलिसन में वेहंदो कजांइ। तो असां चवंदा जेको वक़्तु बचे त वञी होटल ते वेहूं ये, पर हाणे त बाबा होटल जी भी ज़रूरत कान्हे, हाणे त दोस्तनि जी भी ज़रूरत कान्हे। दोस्त निकिरनि था घरों 4-5 ॼणा, हल त यार आदरपुर जे फलानो होटल आहे उते वेहूं था, हे तो ॿई निकिरनि था उते वेठा, हुन कुर्सी ते हो हुन कुर्सी ते, हीअ पंहिंजे मोबाइल खां लॻो पिया, हो पंहिंजे मोबाइल खे जहिड़ा वया तहिड़ा मोटी आया, घर में वेठा आहिनि, अहिड़ो अबो वेठो आहे, हेॾा अमड़ वेठी आहे, हे मोबाइल खे लॻो पियो आहे, न ॾींहं में न राति में। अल्लाह हिन खे इहो बि नसीब न कयो आहे जो ॿ प्यार जा लफ़्ज़ पंहिंजे अबे सां त ॻाल्हाए, ॿ प्यार जा लफ़्ज़ पंहिंजे अम्मा सां त ॻाल्हाए। अदा मूंखे ॿुधायो आदिलपुर वारो, बिली मैं सच तो चवां या गलत तो चवां? अरे नौजवानो तहांजी मईशत भी तबाह थींदव, इन सां तहांजो दीन भी तबाह, तहांजा कारोबार भी तबाह थींदव। या बुनैया अलैका मुजालसतुल उलमा, ओ पुट मुंहिंजी वसियत यादि कजाए, उलमा जे मजलिसन में वेहदो कर, वस्त में कलामल हिकमा, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॾाढियूं समझदारी वारियूं, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॾाढियूं दानिशमंदी वारियूं थी, उन्हनि जूं ॻाल्हियूं वॾियूं समझ वारियूं थी, हिकमत वारियूं थी। वस्त में कलामल हिकमा, वञ उन्हनि जूं समझदारी वारियूं ॻाल्हियूं ॿुधजांइ पुट, बचड़ा हिकिड़ी ॻाल्हि समझजांइ, माण्हू जॾहिं गुनाह कंदो आहे त गुनाह कंदे कंदे उन जी दिलि मुर्दा थींदी आहे। अबा समझो था अबा हिकिड़ो मुर्दो उहो आहे जेको मरी वेंदो आहे त उनखे वञी क़बर में दफ़नाईंदा आहियूं। हिकिड़ो क़ुरान तो चए त अहिड़ो मुर्दो आहे जेको घुमंदो बि आहे, ॻाल्हाईंदो बि आहे, खाईंदो बि आहे, पीअंदो बि आहे, पर आहे मुर्दो अल्लाह जो क़ुरान थो चए। बुध कुरान का खोला 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 इन्नका ला तुस्मिउल मौता, ओ मुझो मुस्तफा केॾो बि वाइस करें, केॾी बि तकरीर करें, ही मुर्दा बणजी चुका आहिनि। इन मुर्दनि खे छा ॿुधाए दे, वमा
मौत बेमुस्मिम फिल कुबूर। ओ मुझा मुस्तफा जे कब्रन में मुर्दा अंदर पया है ना, केतरो भी कोशिश करे तू उन्हनि के नथो ॿुधाए सघे। ये तुझे सामो ये अखियूं त खोलियूं बीठा आहिनि। वलहुम आयुनुल्लाह युबसिरून बिहा। मुस्तफा इनके अखियूं अथी पर अंधा थी। वलहुम आज़ानु ला यस्मऊन बिहा। मुस्तफा के कन्नन होंदे भी ये बोड़ा थी, ये जबान होंदे भी गूंगा थी। ओ मुझा हबीब सुम्मुम बुकमुन उम्युन फहुम ला यरजिऊन। ऐ मुझा मुस्तफा अंधा बोड़ा गूंगा थी, तू तो समझी रहे हो शायद ही जिंदा है। ये अंदरिया अंदरिया मुर्दा बन जी चुका है। लुकमान हकीम तो चाहे ऐ मुझा पुट इल्लल्लाह युहिल क़ल्बल मय्यित बिनूरिल इल्म। पुट जने बानो गुनाह कंदो उन्हीं जी दिल मुर्दा थी दिया। बाबा मुर्दे से केतरो भी मथों दोहल वजाए समझी तो इनको इला आलिम कुरान बुधांदा अन्या पांजे लाए सोचो नथा त यार मता असा भुलल त नायो अन्या भी उन ते कावड़ कंदा से। हिन बयान केड़ो कयो यार, हिन बयान जी भी का जरूरत हुई? हिन जी बयान जी कड़ी जरूरत है? मुल्क आले काते पोतो मानू वजी चंद्र ते पहुंचा है। ही वरी मौली सब है पुरानी वाली तो करे। अब माखे बुधा माते जमा तो जमीन आसमान हिन दुनिया सब का वधिक पुरानो कुरान। आसमान तो कल ठायो आ, जमीन तो कल ठाई आ, जबल पहाड़ तो कल ठाया, अदर आदम तो कल ठायो आ। ये कुरान तो लोहे महफूज में आ। ये तो अल्लाह जी सिफत आ। ये तो जने अल्लाह हवा तने अल्लाह जो कुरान आ। ये असा के शैतान बेवकूफ तो पढ़ाए। ऐ वरी क़यामती कुरान रहंदो जेकर खत्म नबूवत आहे तो कुरान इहो ही रहंदो, दीन इहो ही रहंदो। वो दुनिया खणी वञी जहाज ठाए, दुनिया वञी आसमान ते पहुचे, दुनिया वञी काथे भी पहुचे, पर उहो ही कुरान दुनिया न हुई। उहो कुरान दुनिया न रहंदी, क़यामत कायम थी वेंदी, कुरान उहो ही हुओ। दीन में जरे पर भी फर्क कोने, कुछ ही कोने, छो तो खत्म नबूवत है ना। जी नबी खत्म नबी न हुजे हा, बियो नबी अचे हा त पोइ थी सके तो आसमानी किताब बियो भी अचे हा, नबी अचे हा त बियो भी अचे हा। पुट जरे मानू गुनाह कंदो उन जी दिल मुर्दा थींदी आ। पुट पोइ बुध जाए युहिल्लाहुल क़ल्बल मय्यित बिनूरिल इल्म। ओ जने उलमा जी मजलिस में वनी करे उन जे इल्म वारो नूर बुधदे, कुरान वारो नूर बुधदे, शरीयत वारो नूर बुधदे। तुझी दिल या मुर्दा जिंदा थी पौंदी या ये जिंदा थींदी। कमा युहिल्लाहुल अर्ज़ल मय्यितत बिवाबिल मतन। पुट जी हिकड़ी गैराबाद जमीन होंदी आ, तेज बारिश पवेस ऐं उहा जमीन मां सला फुटी पवे न, उहा जमीन आबाद थी पवे। पुट यो गुनाह कंदे कंदे जने अंदरिया मुर्दा बनजी वेंदो आ। उलमा जी मजलिस में वेंदो, कुरान बुधदो, उनी मुर्दा दिल जिंदा थींदी, उनी दिल मां ईमान जा सला फुटी पवंदा। तो असा जा उलमा ते कवड़े वेठा नेक साले बानन ते। एक आखिरी गाल कहें, अरे बुध बुखारी शरीफ में एक हदीस जा लफ्ज आचे ना, साहबी हजरत साद रजी अल्लाह तआला। हजरत साद साहबी सबनी साहबा का वडो तीरंदाज साहबी हो। ही जो निशान हणे ते निशान घुसे ही न। अल्लाह जे रस्ते में पेरा तीर हलाइंदड़ साहबी हजरत साद।
बरगुज़ीरा सहाबिया जंहिंखे मुंहिंजे मुस्तफ़ा साईं जन्नत जी ख़ुशख़बरी ॾिनी। हिकिड़े जंग जे मौक़े ते बुख़ारी शरीफ़ में अचे थो त हज़रत साद चवणु लॻो अॼु इंशाअल्लाह अॼु त असांजी फतह ई फतह अॼु मां अहिड़ा त तीर हणंदुमि अॼु अहिड़ी त इन काफ़िरनि खे ताक़त असां मुस्लमान ॾेखारींदासीं। अॼु इन्हनि खे ख़बर पइजी वेंदी अॼु त इंशाअल्लाह असांजी अॼु त कामयाबी आहे ई आहे। ये लफ्ज़ हज़रत साद चवण लॻो तवज्जो कर वो दुनिया जे असबाब दे निहारण वारा अल्लाह दे निहार अल्लाह जे कुरान दे निहार त अल्लाह जी मदद कीअं ईंदी आहे। दुनिया जे असबाब जे तरफ़ भॼण वारो मुझे साईं लफ्ज़ ॿुधा पाण फरमायो साद साद ई कहिड़ा लफ्ज़ चई रहियो आहे महलन ख़ामोश ख़ामोश छा थो चए तुंहिंजी पहलवानी जे करे फतह मिलंदी तुंहिंजे सुठनि तीरनि हलाइण जे करे फतह मिलंदी। ये जुदा ॻाल्हि आहे त जहाद फर्ज़ जहाद जी तैयारी भी फर्ज़ जहाद जे लाइ असिल हो भी फर्ज़ जहाद जी नियत भी फर्ज़ ये अलग ही शइ आहे पर फतह मिलंदी हथियारनि जे करे चाचम रखण भी फर्ज़ आहिनि पर फतह हथियारनि जे करे फतह तोखे मिलंदी तुंहिंजी ताक़त जे करे तू कहिड़ा लफ़्ज़ चई रहियो आहे। बुखारी शरीफ में लफ्ज़ आया मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ साथ मुझे लफ्ज़ ॿुध ओ वे मुस्तफा जा लफ्ज़ सहाबा ॿुधाया उलमा अॼु तो असांखे ॿुधाए रहिया आहिनि पंहिंजो यकीन अल्लाह में आणियो दुनिया ॾे न वॼायो अल्लाह ॾे वॼायो। मुझे इमामुल अंबिया फरमाओ साद इन्नमा तुनसरून इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़्ज़ुअफ़ा'i वस्सालिहीन। काज तो माना अच्छी वजह खबर पइजी वई आहे छा ओ साद ही जका मुसलमानन के मदद मिलदी आ अञा मदद पाइते पर ओ साद इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़्ज़ुअफ़ा'i वस्सालिहीन। साद जन के भी रोजी मिलदी आ ओ दुकानदार मता समझे मुझे दुकानदारी हलाइण जे करे मुखे रोजी मिली रही है वडी मिल हईया उनजे करे रोजी मिली रही है। असां त पाकिस्तान जे अंदर वडी फोर्स मजबूत कया तने त असां की ताकत मिली रही है तने त असां के इज्जत मिली रही है। मुझे मुस्तफा जा लफ्ज बुधो मुझे साईं फरमो इन्नमा तुनसरून व तुरज़क़ून बिज़्ज़ुअफ़ा'i वस्सालिहीन। ओ इन इंसानन के रोजी मिली रही है मुझे साईं फरमा रोजी इन करे थी मिले अल्लाह जी मदद इन करे थी अचे ई कुंडन कुर्शन में मस्जिदन में इबादत खानन में नेक माना कमजोर जो कमाल में भी कमजोर ओहदन में कमजोर शोहरत में कमजोर गुमशुम जी जिंदगी में बिल्कुल ज़ुअफ़ा व सालिहीन लेकिन सालिबाना ओ ये रात जे वक्त में उठी करे ये हथरा खणी दुआ घुरदा अल्लाह असांजे मुल्क जी हिफाजत फरमा अल्लाह मुल्क में मईशत सही बनाए अल्लाह मुल्क के अंदर बरकत फरमाए अल्लाह पंहिंजनि ॿारनि ते रहम फरमाए अल्लाह मुसीबतन खां बचाए। ओ साद या जका मदद मिलदी आ रोजी मिलदी आ साले बानन जे दुआउनि जे करे वरना एड़ो अज़ाब अची वञे त न तूं असां रहो न असांजा कारोबार आहिनि न असांजो मुल्क रहे भई तव्हां हर शइ खे त मुस्तफा जे फरमान सां त सोचो न त अल्लाह जी मदद कीअं ईंदी तो असांखे ही बीमारनि जा अज़ाब की खत्म थींदा झेड़नि जा अज़ाब की खत्म थींदा ये तो असां मुल्क में परेशानी जो माहौल की खत्म थींदो ये तो असां साले बणियो अॼु साले वारनि जूं दुआऊं खपनि असांखे
ये आखिरी लफ्ज़ ॿुधायां वरी साॻे बुखारी शरीफ़ जे साॻे बाब में लफ़्ज़ अचनि पाण फरमायूं हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो फरमाए हिकिड़ो वक़्तु ईंदो पर उहो सहाबा जो ज़मानो आख़िरी हूंदो फरमाओ सहाबा जो आख़िरी ज़मानो पोइ मुस्लमाननि जी ऐं काफ़िरनि जी जंग थींदी त जंग फतह न थींदी मुस्लमान ॾाढा परेशान हूंदा पोइ हिकिड़ो शख़्स उथी बि ऐलान कंदो यार बीहो त सही मुस्लमानो हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधायां वेंजा ची ॻाल्हि इहा आहे अलाह जी मदद नथी अचे ॻाल्हि इहा अथव असां त वरी कोशिशि कयूं था हेतिरा ॾींहं थी विया आहिनि ॾाढा माण्हू बि असांजा शहीद थी विया आहिनि पर भली अञा फतह नथी थिए ॻाल्हि ॿुधायांव चए हा ॿुधाए चए तव्हां दुनिया जे कुंड में थोरो ॻोल्हियो त सही मतां किथे को हुज़ूर जे सहाबी मिली वञेव छड़ो उन खे वठी अचो हिन जा ते छड़ो कदम घुमाए ॾिसो तव्हां जंग कीथे फतह थिए पाण फरमायो उथी भी हिकिड़ो माण्हू ऐलान कंदो हल फी कौम मन साहिबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आए को तामा को सहाबी हुजूर जो गोलीदा मुझे साईं फरमायो गोले गोले हिकिड़े सहाबी जी ॾस पवंदड़ सहाबी वठी ईंदा मुझे इमामुल अंबिया फरमायो बस उन जा ते सहाबी जा कदम लगदा वेंदा वहा जंग फतह थी वेंदी पान फरमा उन खां बाद में एक अहिड़ो भी ज़मानो ईंदो वरी मुसलमान परेशान होंदा कामयाबी न मिलदी फतह न मिलदी वरी हिकिड़ो शख्स ऐलान कंदो हल फीकुम मन साहिबन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो माण्हू चवंदो यार ॻोल्हियो भला सहाबी त दुनिया में न आहिनि अहिड़ो माण्हू ॻोल्हियो जंहिं सहाबी जी ज़ियारत कई हुजे बस उन्हीं खे वठी अचो गोलीदा ताबई मिली वेंदो जंहिं सहाबी जी ज़ियारत कई आहे उन खे वठी ईंदा बस पहुचतो वेंदो अल्लाह जी मदद ईंदी वेंदी कामयाबी थींदी वेंदी ऐसे जो पोइते ज़मानो ईंदो वेंदो जंगियूं काफ़िरनि सां मुश्किल थींदियूं वेंदो माण्हू साले बाननि खे ॻोल्हींदा नेक बाननि खे ॻोल्हींदा जने साले बाना ईंदा उहे दुआऊं घुरदा अल्लाह जी मदद अची वेंदी ऐं फतह भी मिली वेंदी मालूम थो त कामयाबी इन फितरनि खे बचण जो बचण अथव हिकु मदरसा मज़बूत कयो उलमा खे मज़बूत कयो सही इल्म हासिल कयो सही जो इल्म असल आहे वो अची वने सवाल ही पैदा न फितना अची वने कुरान जो इल्म फितरन जे दीवारा जे हदीस पाक में चे तो हजरत उमर ये हिकड़ो फितरन जे दीवार हो फरमायो उमर जने तू शहीद थी वेंदे तो फितरन दर काहे पवंदा ही कुरान जो इल्म जेको सही इल्म जने दुनिया में मोकलाइंदो वेंदो फितना घर घर में अची अबियो नेक साले बाना जे जले मा चवा अवल तो उन जो गोलणी ॾाढो मुश्किल आहे एहन नेक साले बानन जे संगत में ताल्लुक में उन का दुआऊं घुरायूं तो ये बशयूं जने ता असा में ईदू तने फितन का बची वेंदा से दुआ घुरो शर अल्लाह ताला ता असा के फितन का महफूज फरमाए पहली पांजे वक्त जो ख्याल कयो इन मोबाइल जे कर पांजे वक्त तबाह कयो अदद कलाक मुझे साईं फरमायो नेमतान मगबून फीहा कसीर मिन अन्नास हुजूर जा लफ्ज़ फरमा अल्लाह बाने के बाने मतो एड़ी दिनियो पर बिनी नेमतन जी बेकदरी करे धोखे में पई वेंदो आ पान फरमायो ओ बाने मतो केड़ियो तो असिहत वल फराग वक्त मिले त इबादत करे पर वक्त के जने ज़ाय कंदो आ इयो धोखे में इंदो आ अल्लाह जे अज़ाब में इंदो आ फरमा वसीयत अल्लाह सेहत दे दीन जा कम करे वठे आ जने सेहत अथस दीन का परे आ इयो वडे धोखे में आ जो को वक्त के ज़ाय तो करे मुझे मुस्तफा फरमायो ये बने मतो एड़ी वन जे इनन के ज़ाय कयो मुझे मुस्तफा जा लफ्ज़न इयो वडे धोखे में आ वडे खसारे में आ मुसलमानो धोखे में ना अचो वक्त जी कदर कयो वक्त पांजे याद
हलाल रोजी में लगायो या त वक्त अल्लाह जी इबादत में लगायो। इस ताईं इल्म एतरी शय हो जो मुझे साईं फर अबू हुरैरा सब सहाबी तहज्जुद पढ़दा आहिनि पर अबू हुरैरा तोखे वधीक मां मुस्तफ़ा जे हदीसन जे याद करण जो तोखे वधीक शौक़ हूंदो आहे। तंहिं इहो इल्म जेको हदीस जी थी न इन करे अबू हुरैरा तू तहज्जुद न पढ़, इहो भी वक्त तो इल्म के हदीसन के याद करण में लगाए दे। अबू हुरैरा के मुझे हुजूर फरमायो उलमा लिखो एस ताईं भी त तालिब इल्म जेकर मगरिब खां बाद में अवाबीन न पढ़े न त अवाबीन न पढ़े न माना नफिल इबादत न कन जे फर्ज सुन्नत का फर्क अथन फौरन किताब खोले कुरान खोले दीन जो इल्म पढ़े छो जेकर ही अवाबीन पढ़ दो या ही नफली इबादत कंदो त एतिरो वक्त भी जेकर जो इल्म में लगी वञे कुरान में लगी वञे इहो उन खां वधीक अफ़ज़ल आहे। इहो उलमा जो कौल आहे। मालूम थियो तो कुरान जो इल्म केर वडी शय अज असन जे नौजवान में इल्म कुरान जो वयो दीन जो इल्म वयो। या अबूजर अबूजर साहबिया ओ अबूजर जी मुझा साईं मुस्तफा तो फरमाए ओ अबूजर अंतखदुआ अंतसलिया अंतखदुआ व ततअल्लमा आयत मिनल कुरान खैरुल लक मिन अंतसलिया मियत रकतन। पुट अबूजर सुबह जो घरा निकरे वनी करे किथे के मदरसे या के आलिम वट ततअल्लमा आयत मिनल कुरान हिकड़ी कुरान जे आयत उआ सिखी इल्म जी सिखी अचे खैरुल लक मिन अंतसलिया मियत रकतन। पुट सहाबी अबूजर हेरा 100 रकातूं नमाज पढ़े ना उन का वधीक सवाब हिन में थी 100 रकात पढ़े हेरा हिकड़ी आयत वनी करे के आलिम वट इल्म जी सिखी अचे। अब माके बुधाए सहाबी के जो मुझे मुस्तफा ये लफ्ज फरमाया मालूम थियो तो कुरान जो इल्म घणन फितनन का बचाए थो ना। मुसलमानों कुरान जो इल्म पढ़ो बेली सही इल्म पढ़ो सही आलिम बणिजी वञो ऐं उन जे मथां अमल कयूं तॾहिं असां तो असां पंहिंजे ईमान खे बचाए सघंदासीं। बस दुआ घुरो अल्लाह ताला मूंखे अव्हां खे अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।